सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट के 6 जजन के खत लिखण वाले मामले ते पाकिस्तान बार और सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन के नोटिस जारी कंदे ईंदड़ बुधणी खां अॻु जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा चयो आहे त जेसिताईं पार्लियामेंट मज़बूत न थींदी ॿिया ताक़तवर थींदा। पहिरीं ॾींहुं ही चयो हो त मुदाख़लत बर्दाश्त न कंदासीं। एजेंसियूं वज़ीर आज़म जे मुदामात अहिदा आहिनि। जेको कुझु थी रहियो आहे उन जो ज़िम्मेवार वज़ीर आज़म आहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सरबराही में 6 रुकनी बेंच अदलिया में मुबैना मुदाख़लत वारे पाण मुरादो नोटिस केस की ॿुधणी कई। ॿुधणी दौरान हुकूमत तरफ़ां अटॉर्नी जनरल मंसूर अहवान दलील ॾिना। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल मंसूर अहवान इस्लामाबाद हाई कोर्ट जी तजवीज़ूं पढ़ी ॿुधायूं। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा चयो आहे त जेसिताईं पार्लियामेंट मज़बूत न थींदी ॿिया ताक़तवर थींदा। पहिरें ॾींहुं ही चयो हो त मुदाख़लत बर्दाश्त न कंदसि। माज़ी में हाई कोर्ट जे हुकुम में मुदाख़लत जा नतीजा सुठा न निकिता। चीफ जस्टिस चयो आहे त मुदाख़लत अदलिया जे अंदरां बि थी सघे थी, ॿाहिरां बि। सालनि ताईं फुल कोर्ट न छॾाई वई। छा इहो अदलिया जी आज़ादी जो मसइलो न हो? जेकॾहिं को अदलिया ते पंहिंजी मर्ज़ी मरण चाहे थो त उहा बि मुदाख़लत आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो आहे त मूं इशारो ॾिनो हो त ईंदड़ ॿुधणी फुल कोर्ट करे सघे थी। 2 जज दस्तियाब न हुआ, उन करे फुल कोर्ट नाहे छॾाई। जस्टिस याया आफ़रीदी केस जी ॿुधणी खां माज़रत कई आहे। जस्टिस याया आफ़रीदी जी माज़रत खे आसान न वरितो वञे। ॿुधणी दौरान जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो आहे त असां वटि मौक़ो आहे त इन मामले खे हल कयूं। ही रुगो मुदाख़लत नाहे पर असांजे 2 जजनि खे टारगेट कयो वियो। जस्टिस अतर मिनल्ला चयो आहे त हुकूमत बेवस आहे। जस्टिस बार सताड़ सां जेको थियो आहे असांजे साम्हूं आहे ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट चीफ जस्टिस रहियसि। का मुदाख़लत न कई वई। जस्टिस नईम अख्तर अफ़गान सवाल उथारियो त इहे एजेंसियूं कहिड़े क़ानून तहत कमु कनि थियूं। ईंदड़ ॿुधणी ते असांखे इन्हनि एजेंसियुनि बाबति बि ॿुधायो वञे।